माई जतो केर हुई ही सवाल अजबे सिंध ऐं बलोचिस्तान जे केतिरनि ई ॻोठनि ओताकनि ऐं कचहरियुनि में ॿुधण में अचे थो। सादे लफ़्ज़नि में चयो वञे त माई जतो हिकु अहिड़ी औरत हुई जंहिंजो नालो रुगो हिकु फ़र्द जी हैसियत में न पर हिकु मुकमल क़बीलाई सुञाणप जे बुनियाद तौरु ज़िंदा रहियो। डॉक्टर नबी बख्श बलोच रवायतुनि जो हवालो ॾींदे लिखे थो त माई जतो जलाल ख़ान बलोच जी धीउ हुई। चयो वञे थो त जलाल ख़ान खे 4 पुट हुआ, रिंद, लाशार, कोराई ऐं होत, ऐं हिकु धीउ माई जतो। उन्हनि मां पोइ बलोचनि जा वॾा कबीला वजूद में आया, जॾहिं त माई जतो जी औलाद खे जतोई सॾियो वियो। हिते कहाणी जो सभ खां अहम ऐं ध्यानु छिकाईंदड़ पासो साम्हूं अचे थो। कबीलाई समाज जेको आम तौर ते मर्दनि जे नालनि ऐं क़यादत सां सुञातो वेंदो आहे, उते हिकु मुकमल कबीलो हिकु औरत जे नाले सां सुञाणप हासिल करे थो। इहा रुगो हिकु रिवायत न पर उन दौर जे समाजी सोच जो हिकु तरक़ी पसंद रुख खे बि ज़ाहिर करे थो, जिते हिकु औरत खे नस्ल जी बुनियाद तौरु क़बूल कयो वियो। नाले वारो मुहक़िक़, लोक अदब ऐं तारीख़ जो पारखू डॉक्टर नबी बख्श बलोच पंहिंजी किताब रिहाण हीरन खान में बलोच कबीलनि ते कयल तहक़ीक़ ऐं नसब नामनि खे तफ़सील सां बयानु कयो आहे। उन्हनि रवायतुनि मूजिबि बलोच कबीला हिकु ई बुनियादी नस्ल मां निकितल आहिनि, जेके वक़्त सां गॾु बलोचिस्तान, सिंध ऐं हिंदुस्तान ताईं पखिड़िजी विया। रिंद ऐं लाशार कबीलनि जे हवाले सां बि इहो नसब बयानु कयो वञे थो। चयो वञे थो त ॿई इसहाक़ जी नस्ल मां हुआ। हसन बिन इसहाक़ जी औलाद खे लाशारी ऐं शेहक बिन इसहाक़ जी औलाद खे रिंद सॾियो वियो। हीअ नसबबंदी रुगो ख़ानदानी सुञाणप न पर तारीख़ी तकरारनि ऐं सियासी ताक़त जी विरासत जो बुनियाद पिणु बणिजी वई। जतोई कबीलो जेको माई जतो सां मनसूब आहे, सिंध में हिकु वॾी समाजी ऐं सियासी सुञाणप रखे थो। हिन कबीले में जतोई खां अलावा शर, शादण, तड़त, बुल्लो, कोश ऐं ज़ंगे जो जहिड़ियूं नखियूं शामिल आहिनि, जेके गॾिजी हिकु वॾे कबीलाई बिरादरी खे ज़ाहिर कनि थियूं। माई जतो जी कहाणी जो सभ खां अहम पासो इहो आहे त हू रुगो हिकु नसब नामे जो नालो न पर हिकु अहिड़ी सोच जी नुमाइंदगी करे थी जिते औरत खे बि क़यादत ऐं सुञाणप जो मर्कज़ मञियो वियो। सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे त सदियूं अॻु जॾहिं समाज जो सॼो ढांचो घणो करे मर्दनि जे नालनि, ताक़त ऐं कब्ज़े जे चौधारी फिरंदो हो, तॾहिं हिकु कबीलो कंहिं मर्द न पर हिकु औरत जे नाले सां सुञातो वञे। इहा रुगो हिकु रवायत न पर हिकु मुस्बत ऐं तरक़ी पसंद समाजी पैगाम हो। इहो इन ॻाल्हि जो सबूत आहे त उन दौर जी सख़्त कबीलाई ढांचे में बि औरत सिर्फ़ु घर ताईं महदूद न हुई, पर कुझु हालतुनि में इज़त, सुञाणप ऐं असर जे मर्कज़ तौरु बि मौजूदु हुई। माई जतो जो नालो रुगो हिकु अलामती किरदारु न पर हक़ीक़ी किरदार तौरु हमेशह यादि रखियो वेंदो। सदियूं अॻु जे उन समाज में जिते ताक़त, नस्ल ऐं सुञाणप जा सभु निशान मर्दनि सां ॻंढिया वेंदा हुआ, उते माई जतो जहिड़ी औरत जो नालो हिकु मुकमल कबीलाई सुञाणप जो मर्कज़ बणिजणु औरत जी हैसियत खे गैर मामूली ऊचाई ते खणी वञे थो। हीउ नालो ॿुधाए थो त औरत सिर्फ़ु नस्ल खे जनमु ॾियण वारी न पर उनखे सुञाणप ॾियण वारी बि हुई। सिर्फ़ु रवायतनि खे संभालींदड़ न पर उन्हनि खे जनमु ॾींदड़ बि हुई। माई जतो उन हक़ीक़त जी अलामत आहे त तारीख़ जे हर दौर में भली उनखे घटि लिखियो वियो हुजे, औरत ताक़त, वक़ार ऐं समाजी असर जे हिकु मज़बूत बुनियाद तौरु मौजूदु रही आहे। औरत जी सरवाणी वारो पासो अॼु जे दौर में बि अहमियत रखे थो, जिते औरतुनि जे हक़नि ऐं बराबरी बाबति ॻाल्हियूं थियनि थियूं। माई जतो जो मिसाल ॿुधाए थो तारीख़ में बि अहिड़ा मिसाल मौजूदु आहिनि जिते औरतुनि सरवाणी वारो किरदारु बहादुरी सां निभायो आहे। माई जतो बाबति घणियूं ॻाल्हियूं लिखियल तारीख़ खां वधीक लोक रवायतुनि में महफ़ूज़ आहिनि। ॻोठाणियुनि कचहरियुनि में ॿुधायो वञे थो त हू हिकु बाअसर, समझदार ऐं मज़बूत इरादे वारी औरत हुई, जेका कबीलाई मामलनि में बि पंहिंजो किरदारु अदा कंदी हुई। पर साॻे वक़्तु कुझु माहिरनि जो ख़्यालु आहे त माई जतो शायदि हिकु अलामती किरदारु बि थी सघे थी, यानी हिकु अहिड़ी शख़्सियत जंहिं जे ज़रिए हिकु कबीलो पंहिंजी असुल ऐं सुञाणप खे बयानु करे थो। हक़ीक़त ऐं ॾंद कथा जे विच में बीठल ही किरदार ई माई जतो खे वधीक दिलचस्प बणाए थो। हू हिकु ई वक़्तु तारीख़ बि आहे, कहाणी बि आहे ऐं सुञाणप बि आहे। माई जतो खे सिर्फ़ु हिकु औरत तौरु सम्झणु शायदि काफ़ी न आहे। हू हिकु अलामत आहे, हिकु अहिड़ी अलामत जेका ॿुधाए थी त तारीख़ सिर्फ़ु बादशाहनि ऐं जंगियुनि जी न पर औरतुनि जी बहादुरी ऐं सरवाणी वारनि किरदारनि जी बि हूंदी आहे। ऐं शायदि इहो ई सबबु आहे जो माई जतो जो नालो सदियुनि गुज़रण बावजूदु अॼु बि ज़िंदा आहे, हिकु कहाणी तौरु, हिकु सच तौरु ऐं हिकु अहिड़ी सुञाणप तौरु जंहिं मां हिकु मुकमल कबीले जनमु वरितो। माई जतो जो किरदारु भली तारीख़ी हवालनि में मुकमल वज़ाहत सां महफ़ूज़ न हुजे, पर रवायतुनि, नसबनामनि ऐं समाजी यादगिरियुनि में हिन खे जेका जॻह मिली आहे, उहा पाण में हिकु तारीख़ी मंझता आहे। इहो एतिराफ़ आहे त हिकु औरत बि नस्ल, सुञाणप ऐं क़यादत जो मर्कज़ थी सघे थी ऐं थी रही आहे। पर हिते हिकु अहम सवाल जनम वठे थो,
जॾहिं सदियूं अॻु हिकु क़बीलाई समाज माई जतो जहिड़ी औरत खे पंहिंजी सुञाणप जो बुनियादु बणाए सघे थो, तॾहिं अॼु जे सिंधी वॾेरके समाज में औरतुनि खे क़यादत लाइ अॻियां छो नथो आंदो वञे? छो अॼु बि फ़ैसिला करण जा अख़्तियार मर्दनि ताईं महदूद आहिनि? छो औरतुनि जी मौजूदगी खे रवायतुनि जे नाले ते पोइते रखियो वञे थो? जतोई क़बीलाई ढांचे में औरत जे नाले ते सुञाणप त मौजूदु आहे, पर क़यादत में संदसि निशान नथो मिले। 2 चीफ सरदार, 3 खान, 8 मुक़दम ऐं 82 वॾेरा, सभई मर्द, औरत किथे बि नज़र नथी अचे। ही तज़ाद पाण में हिकु वॾो सवाल बणिजी बीठो आहे। जंहिं माई जतो जे नाले सां क़बीलो सुञातो वञे थो, उन जी वारसी ढांचे में औरत छो ग़ाइबु आहे? ही रुगो समाजी खोट न, पर हिकु तारीख़ी नाइंसाफ़ी बि लॻे थी। माई जतो जो नालो क़यादत जी अलामत आहे, पर अमली दुनिया में उन जी रूह खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। शायदि वक़्तु अची वियो आहे त नाले खां अॻिते वधी उन सोच खे बि जीरो कयो वञे जंहिं माई जतो खे तारीख़ बणायो। माई जतो जो नालो रुगो माज़ी जी कहाणी न, पर अॼु जी ज़मीर खे छेड़ींदड़ हिकु ज़िंदा सवाल आहे। अहिड़ो सवाल जंहिंजो सचो ऐं ईमानदार जवाबु अञा ताईं असांखे पंहिंजी सोच, पंहिंजे रवैये ऐं पंहिंजे समाजी तरजीहनि में ॻोल्हणो पवंदो।